अस्सलाम वालेकुम। अॼु तव्हां ॾिठो हूंदो त म्यूज़िक शुरू थी वियो ऐं पोइ आयुसि मां। पहिरियां त ईअं थींदो आहे त पहिरियां मां ईंदो आहे पोइ म्यूज़िक ईंदो आहे। अॼु मूंखे ॿुधायूं न कीअं बसि ईअं बसि म्यूज़िक शुरू थी वियो, अॻिते पोइ थी वियो, अॻिते पोइ थी वियो, टाइमिंग आउट थी वई थोरी। बहरहाल माशाल्लाह अॼु तव्हां बि ॾाढो हल छा त ख़ल्क़ आई आहे साईं, हल ख़ल्क़ वधंदी थी वञे साईं, माशाल्लाह माशाल्लाह। शुक्र अल्हम्दुलिल्लाह वैक्सीन अची वई आहे ऐं कुझु माण्हू वरी वैक्सीन लॻाइण खां अलाए छो डिॼनि था, ख़ासि करे वरी सरकारी मुलाज़िम डिॼनि था। जीअं उन्हनि चयो असां न हणाईंदासीं त हुकूमत जो ऐलान थियो न हणाईंदो त जुलाई जी पघार न मिलंदव। हाणे सरकारी मुलाज़िम परेशान थी विया, जेकॾहिं वैक्सीन हणायूं था त 2 सालनि खां पोइ पेंशन शुरू थी वेंदी, नथा हणायूं त जुलाई जी पघार न थी ख़बर हली त जेके हराइनि था 2 साल खां पोइ मरी। हा उहो साइंसदान हुयो को अलाए कहिड़ो चरियो, हुनजो दिमाग़ी तवाज़ुन सही न हो, अलाए बाद में ख़बर पई त जेको बि वैक्सीन हणाईंदो 2 सालनि खां पोइ उहो फोत थी वेंदो। त सभिनी माण्हू वरी पोस्टूं लिखणु शुरू कयूं त पंहिंजी ज़ालुनि खे ज़रूरु हणायो वैक्सीन, थी सघे थो 2 सालनि वारी ॻाल्हि सची हुजे। ॿियो असांजा जेके महकमा मौसमियात वारा आहिनि न, इहे अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि, हरू बि चवंदा तूफ़ान थो अचे तूफ़ान थो अचे, ख़बर पए तूफ़ान ईंदो ई न आहे। बारिश थी पए बारिश थी पए। हिकिड़ी ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे ॿधायो, महकमा मौसमियात में हुयो, ज़ाल खे ॿधायसि, पुछियो हूंदो भाउ छो ॿधायो अथई हिनखे, चवंदे भाउ रोज़ु चवंदो बारिश थी थिए बारिश अचे थी, मूंखां रोज़ु पकोड़ा ठाराईंदो। जीअं त दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त लाफ्टर हाउस जे लाइ असां सां ताउन कयो आहे टेंग ठाहिण वारनि, अमरेली स्टील ठाहिण वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, उन्हनि जो असां सां ताउन आहे। सो ताड़ियूं थी वञनि त वॾो मज़ो अची वेंदो उन्हनि लाइ। ओए ख़ैर मुबारक, छा जी? सुबुह विझी आया सुहिणो थो लॻे। सुबुह विझी आयो ऐं सुहिणो थो लॻे। इहा असल में तुंहिंजी ॾिसण जी कमाल आहे, इहो नज़र जो कमाल आहे। छो चवंदा आहिनि न ख़ूबसूरत ॾिसण वारे जी अखि में हूंदी, वॾी ॻाल्हि आहे। हिन माण्हूअ खे बि असां ख़ूबसूरत नज़र था अचूं। अॼु असां वटि तमामु बहितरीनु गेस्ट आहिनि जेके पहिरियां बि अची चुका आहिनि, असां चयो त उन्हनि खे वरी घुरायूं, हिकु दफ़ो कचहरी थिए उन्हनि सां। तमामु सुठो सुहिणो एक्टर बि रही चुको आहे, होस्ट बि रही चुको आहे ऐं एडवोकेट बि आहे। त अव्हां जी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे आफ्ताब मलिक। ताहिर वारा साहिब बि वेठो आहे साईं, ख़ुशि आहियो? ख़ैर महिरबानी महिरबानी। हेॾे तव्हां होटल वारे खे सलाम कयो, होॾे पंचर वारे ताहिर वारे साहिब इंतज़ार में वेठो त मुॾे कॾहिं फिरंदा। ताहिर सां त 32 दिलियूं नी न, हुन सां जुदाई आहे न, परे आहियूं ई न, गॾु ई गॾु आहियूं। अहिड़नि माण्हुनि खां परे परे सां अचे साईं सलाम। ऐं ॿियो जेको गेस्ट आहे असां उहो तमामु नई टही जो तमामु उभरंदड़ सिंगर आहे, ॾाढो बहितरीनु, जिते बि वेंदो आहे शोज़ में उते हलचल मचाए छॾींदो आहे, सहर तारी करे छॾींदो आहे, माण्हू झुमाए छॾींदो आहे। अव्हां जी भरपूर ताड़ियुनि में मुनीर महर। माइक घरां खयो आयो अथई? माइक घर खणी आयो, माइक रखी छॾियो, माइक बि गॾु खणी ईंदा जॾहिं शो में वेंदा। साईं सिंगर जो कमु आहे, सिंगर माइक हथ में केतिरा ई रखंदो आहे। सिंगर आहिनि इको साउंड बि गॾु खणी घुमंदा आहिनि। जिते शो में कोई घुरायो त इको साउंड असांजो पंहिंजो हूंदो साईं, छो जो ॿिए इको वारे वटि हुननि खे एतबार न हूंदो आहे, हलंदे हलंदे इको साउंड बंदि करे छॾे। हा, पंहिंजे हथियार त गॾु हुजनि न। माशाल्लाह साईं, वॾी महिरबानी, तव्हां अची वियो शो में। महिरबानी। आफ्ताब मलिक साहिब छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैर तबियत सही अॼुकल्ह आहे? छा पियो थिए, केस हलनि पिया कंहिं ते? हा सर, बसि कोर्ट में लॻा पिया आहियूं, माशाल्लाह। उते पंहिंजो कमु हले पियो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, शोबिज़ खे सफ़ा छॾे ॾिनो न, बसि कॾहिं कॾहिं जेको आहे ईअं दोस्त यादि कंदा आहिनि त कोई ऑफर कंदो आहे, कोई हा, कैरेक्टर बाक़ी हूअं को प्रोग्राम वग़ैरह प्रॉपर तरीक़े सां टाइम मिले ई नथो। टाइम नथो मिले। हक़ीक़त आहे त हू असांजी जॉब बि ईअं सम्झो त फुल टाइम जॉब आहे, अच्छा अच्छा। उन में बि टाइम ॾियणो पए थो। वकील माण्हू वरी ख़ासि करे घणा मसरूफ़ हूंदा आहिनि, सुबुह जो कोर्ट वञनि, वरी शाम जो वरी ऑफिस जो नए केस जी तयारी करणी हूंदी आहे, वरी राति जो घर अचनि त राति जो घर ॾे वरी घरारिया केस अलॻि। जज घर में वेठो ई वेठो आहे न। हा न साईं, थोरो वकील माण्हू लाइ वॾो मसइलो हूंदो आहे, थोरो बि अगरि घर वारे सां ज़ोर सां ॻाल्हाईंदो न त हुनखे चवंदी हीअ कोर्ट न आहे जे रड़ी थो करे घर आहे, इहो वॾो मसइलो हूंदो आहे वाक़ई न। बिल्कुलु बिल्कुलु। असां अक्सर ॾिसंदा आहियूं फिल्मुनि में जीअं चवंदा आहिनि जज साहब कटेड़ो खणी करे उखाड़े छॾींदा आहिनि, बिल्कुलु ईअं हक़ीक़त में न थींदो आहे। उहो फिल्मनि जे हिसाब सां हिकिड़ी ॿी शइ आहे, वो रियल में ॾिठो वञे त इहो जीअं हैमर वग़ैरह जेको आहे ऑर्डर उहो बि हाणे इहो शइ न आहे। पोइ हाणे इहा शइ त एटिकेट्स जेके रूल्स आहिनि कोर्स जा उहे फॉलोअप करणा पवंदा आहिनि। जेके बि वकील आहिनि जेके पंहिंजो हुते अचनि था लिटिगेंट्स उन्हनि खे
पोइ उहो प्रोसीडिंग वग़ैरह थींदी आहे पर उहा फिल्मी हिकिड़ो ॿी शइ आहे त उते फिल्म में हिकु ॾेखारींदा आहिनि त बाबा हिक ई टाइम में प्रोसीडिंग थी केस आयो उन में वकील साहब आर्ग्यूमेंट कंदो आहे त हीअं फैक्ट्स हीअं न जज साहब खे चवंदो आहे हीअं न हीअं थियो हीअं ॿियो वकील उथंदो आहे पंहिंजे ॿियो लेखे। उथंदो आहे ईअं न आहे हिते वरी जेको आहे एविडेंस हलंदी आहे हिकिड़ो गवाह आयो तव्हां उन्हनि खे जेको आहे उनजी एविडेंस रिकॉर्ड कई वरी पोइ ॿिए जी कई वरी टे जी पोइ तारीख़ूं बि लॻंदियूं आहिनि तारीख़ ते तारीख़। ऐं कोर्ट में जेको आहे न कम बि ॾाढो लिटिगेंट एॾा आहिनि पंहिंजो तव्हां ॾिसो त कोर्ट में हिते इलाही सारो कमु आहे पोइ उनजे हिसाब सां काफ़ी जेको आहे जुडिशरी इन्हनि में पंहिंजो रोल अदा करे थी ऐं उन हिसाब सां हाणे मॉडल कोर्ट बि ठहियूं आहिनि उन्हनि में बि जेको आहे काफ़ी जेको आहे जल्दी तेज़ी सां केस कमु- उकलाए वञनि था। हा मॉडल कोर्ट्स में जेको आहे उहे जल्दी जेके मोकिलाए वञनि था। ॾिसो न हिकिड़ो माण्हू अचे थो हिकिड़ो माण्हू जंहिंसां का नाजाइज़ी थिए थी उहो चए थो मुंहिंजो केस जल्दी हले उन में इहो आहे त माना ठीकु आहे अॻे माण्हू खे उन में कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त कुझु एविडेंस ऐं तव्हांखे न मिलंदा आहिनि जेको आहिनि उन में विटनेसिस वग़ैरह पोइ तव्हांजो केस तव्हांजे अगेंस्ट में बि वेंदो आहे पर उहो चवंदो जल्दी हिकिड़ो उकलाए हिकिड़ो माण्हू चकर खाई अधु त माना सज़ा उहो उन में ई जेको हुनखे मिली वञे पूरो थी वेंदो आहे। हा मुनीर महर साहब अॼुकल्ह छा पियो थिए को नओं गानो तयारु कयो अथव ट्रैक को नओं? बसि पंहिंजे स्टूडियो में बिज़ी आहियूं ऐं उन में शाइरी ऐं म्यूज़िक ऐं कंपोज़िशन ते तक़रीबन कमु हलंदो रहंदो आहे। जी जी। घणो यूट्यूब जे लाइ बि कयूं पिया ऐं चैनल्स जे लाइ बि कयूं पिया। बिल्कुलु वो नओं गानो को तयारु कयो अथव न? हा कयो आहे बिल्कुलु कयो आहे। छा थो करे चाचा पाणी त पीआर बाबा महिमान हलाए अलाए खड़का की मां चयो वञी छॾी कप वप हलाए कीअं चांहि पीअंदा आहियो ईअं कर पाणी बि पीआर महिमाननि खे। महिमान असांजा तमामु सुहिणा सेप्ता आया आहिनि। मुनीर महर साहब तव्हां स्टूडियो पंहिंजो आहे तव्हांजो? जी जी अलहमदुलिल्लाह। जंहिंमें पाण ई पंहिंजा गाना ठाहींदा हो? जी जी। पाण ई ॿुधंदा हो गाना पोइ मां पाण बि ज़ाहिर माण्हू गानो ठाहे पहिरियां त पाण ॿुधंदो न सुठो लॻे थो पाण ॿुधंदा साईं पंहिंजा पाण ॿुधंदा आहियूं हिकु दफ़ो न 50 दफ़ो ॿुधंदा आहियूं पोइ जॾहिं पाण खे वणंदो आहे त मुतमइन थींदा आहियूं जॾहिं त बाबा मिक्स बि सही थियल आहे रिकॉर्डिंग बि सही थियल आहे म्यूज़िक बि सही थियल आहे का ग़लती भुल चुक न आहे पाण हुनखे शेयर कंदा आहियूं यूट्यूब ते ऐं चैनल माना पाण जॾहिं मुतमइन थींदा आहियो थोरो घणो त हा कुझु सही आहे जी जी उन्हनि माण्हुनि खां पुछो थो जेके तव्हांजा गाना ॿुधंदा आहिनि उहे बि मुतमइन थींदा आहिनि मुतमइन थी वेंदा आहिनि? जी जी बिल्कुलु हुनजा बि कमेंट्स ईंदा आहिनि त ख़बर पवंदी आहे चवंदा आहिनि ॾाढो सुठो ॻायो था ईअं ॻाईंदा रहो माशाल्लाह तव्हांजी दुआऊं आहिनि। ज़बरदस्त। अच्छा शाइरी बि तव्हां सिलेक्शन जेका कंदा आहियो या शाइरनि खे चवंदा आहियो त शाइरी ॾियो या खणंदा आहियो किताबनि मां? असल में इहो कमु म्यूज़िक जो जेको कमु आहे उहो डिपेंड कंदो आहे मूड ते न त असांखे हाणे कहिड़ो सॉन्ग तयारु करिणो आहे शादी जे हवाले सां शादी ब्याह में जेके गीत हलंदा आहिनि उन जे हवाले सां करिणो आहे या टोपी अजरक डे जो प्रोग्राम कल्चरल डे उन जे हवाले सां करिणो आहे या न्यू ईयर अचे थो को लव स्टोरी सॉन्ग आहे या जीअं 14 फेबरवरी ते इहे वैलेंटाइन डे मल्हाईंदा आहिनि इन ते या सूफ़ियाणा रंग आहे त उन जे हिसाब सां ॾिसंदा आहियूं त हाणे शाइरी जेका असांखे कहिड़ी खणणु घुरिजे के शाइरियूं त अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे बुक्स मां सुठा वॾा शाइरनि जिन लिखियल उन्हनि मां असांखे सिलेक्शन मिली वेंदी आहे पर हेॾा टायरनि वारो वेठो आहे सुबुह लाको महिनत करे थो वेठो को पंचर न लॻाए थो हे महिनत करे थो हेॾे करे छा थी वियो? केरु आयो अॼु? बाबा आफ़्ताब मलिक ॾाढो सुठो असांजो आर्टिस्ट रही चुको आहे ऐं हाणे वकील आहे ऐं मुनीर महर ॾाढो सुठो सिंगर आहे। हो वकील आहे? हा हिकिड़ो केस कंदो कंहिंते? हिन ते ॻाइण बंदि करे। माण्हू मुंहुं सही न हुजे ॻाल्हि सुठी करे का वॾी ॻाल्हि करे थो वॾी राज़ी ॻाल्हि थो ॿुधाए ॻाल्हाए छा। बहरहाल असां वटि मुनीर महर साहिबु आहे ऐं तव्हां चओ त हिन ते केस कयूं पर असां केस न करणु ॾींदासीं हिननि ते हिन खां गानो ॿुधंदासीं। वाह साईं वाह। साईं हाणे मुनीर महर साहिबु कहिड़ो गानो ॿुधाईंदो असां? सदाबहार सॉन्ग आहे। अच्छा सिंध जी सुञाणप आहे शेखया साहिब जी शाइरी आहे। वाह वाह। अलन फ़कीर साईं ऐं जी ज़रीना बलोच हिन खे ॻायो हुयो। जी जी तमामु सुठी वाई आहे। अच्छा ऐं इहा जॾहिं बि आउं ॻाईंदो आहियां मतिलबु कंहिं बि प्रोग्राम ईंदो आहे ताहिर भाई चवंदा इहो ज़रूरु ॻाइजाए। इहो ज़रूरु ॻाइजो बाबा जी भरपूर ताड़ियुनि में मुनीर महर। महिरबानी। अल्लाहु 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 अल्लाहु
पवदा तारिये टीड़ी पवदा तारिये जॾहिं गाढ़ा गुल लोबिया तॾहिं मिलंदासीं ओ तॾहिं मिलंदासीं पवदा तारिये जॾहिं गाढ़ा गुल लोबिया तॾहिं मिलंदासीं ओ तॾहिं मिलंदासीं गीत अलण फ़कीर मरहूम ऐं जीजी ज़रीना बलोच मरहूम ॾाढो ज़बरदस्त नमूने सां ॻायो उन खां पोइ सरमद सिंधी बि ॻायो जी जी पर जेको अॼु तव्हां ॻायो आहे न बाक़ाइदे तबाह करे छॾियो असांखे बाक़ाइदे तमामु ज़बरदस्त नए स्टाइल सां ॻायो हुन ऐं
अहिड़ो माना जेके आलाप तव्हां विच में ॾिना आहिनि हिन में इहा नई शइ ॾिनी तव्हां बसि पंहिंजी तरफ़ां कोशिशि कंदा आहियूं साईं ॾाढी ज़बरदस्त कोशिशि ऐं मुंहिंजी दिलि थी चए ब्रेक वठां हिते बाक़ी अहिड़ो सहर तारी करे छॾियो आहे हिननि असां जेसिताईं हुन शहर मां ॿाहिरि निकिरो तेसिताईं ब्रेक वठो त मोज़िज़ नाज़रीन हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस जे लाइ असां सां ताउन कयो आहे अमरेली स्टील ठाहिण वारनि टेंग ठाहिण वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स तमामु बहितरीनु माशाल्लाह असां वटि गेस्ट आयल आहिनि मुनीर महर साहब ऐं आफ्ताब मलिक साहब छोकिरी करे कॾहिं पई तव्हांखे ज़बरदस्ती दोस्ती रखण जे लाइ तव्हांखे चवंदी हुजे अलाए केतिरियूं अच्छा वॾी लिस्ट आहे माना न पर ॻाल्हि इहा आहे जीअं ॻाल्हि कबी आहे त साईं इश्क जी मोहबत जी हक़ीक़त में ॾिठो वञे त हाणे हिन उमिरि में असांखे ख़बर पए पई यार, उमिरि केतिरी? एॾी वॾी उमिरि त न आहे तव्हांजी साईं पोइ बि अच्छा माना इहा ॻाल्हि काफ़ी- मुनीर महर साहब करे मुनीर महर ताहिर भाउ ॾिसो न माना मुनीर महर सोराब सुमरो असां ख़बर न आहे कीअं पाण खे मेंटेन कयूं वेठा हा न साईं न हक़ीक़त ॾिठो वञे तव्हां बि हाणे माशाल्लाह जॾहिं मेच्योरिटी में अची वञे त माण्हू पोइ त इहे शइ माना नथियूं रखनि मां सम्झां थो अच्छा हा प्यार मोहबत इश्क इहो हिकिड़ो टाइम पीरियड जे लाइ हिकिड़ो टाइम एज आहे जॾहिं उन एज में हिकिड़ो शुगुल सम्झे माण्हू या उन में हिकिड़ा जज़्बात हूंदा आहिनि माण्हू खे उनखे प्रोवोक कंदा आहिनि ऐं जज़्बात जेको आहिनि उहे शयूं इहे महसूसु कराईंदा आहिनि पर रियल में जॾहिं लाइफ में जॾहिं इंसानु अॻिते वधे थो पोइ उमिरि में पोइ इहे शयूं जेको आहे न घटि वेट लॻंदियूं नथियूं कनि हा पोइ उन्हनि खे छोकिरियुनि खे सम्झाईंदा बाबा छॾे ॾियो मां शादी शुदा आहियां न पोइ उहे छोकिरियूं बि उन महिल वरी पोइ मेच्योर थी वञदियूं न जी साईं हिकिड़ो केस कराइणो आहे न अलाए कहिड़ो फुटपाथ ते माण्हू कब्ज़ो कई वेठा हूंदा आहिनि टायर ॿाहिरि जा दुकान वुकान उन दुकान हटाए अच्छा कब्ज़ो पखी encroachment, होशियार थी इंक्रोचमेंट हटाईंदो हिनजो पखी हेजा 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 वरी हेॾे काॾे तूं हेॾे उॾारणो पवंदो हिकिड़ो कमु कंदे वरी कहिड़ो हुनखे हेॾो विहार हिनखे वधो छो हिन ते मखियूं वेही मूं न थियूं अचनि वाह पखी वाह हिन ते मक्खी अॼु तोड़े थियूं अचनि होॾे हुनखे हो मक्खी बि सुञाणे वञे असांजी जॻह असली ही आहे वरी छा न आहे असांखे पंहिंजा यूट्यूब चैनल आहिनि यकीन कर तूं ख़ुशि रहंदी अॼु बि सोच सुभाणे वरी को धोखो मिलंदई को ईअं सूंहं जे चकर में पाड़े वारा गली अची थी वेंदा वेंदी आहिनि आहे। असां वटि छा अरे भाई, उमिरि इश्क खे न मोहब्बत ॾिस वारी ॻाल्हि कॉन्फिडेंस ॾिसो वरी बि चवां थो हे घर ॾिस हे पंहिंजे हे किराए ते आहिनि छोकिरा हे हलिया वेंदा सुभाणे हे प्लाट व्लाट हे कुर्सियूं पुर्सियूं हे सॼो पंहिंजो आहे प्रॉपर्टी चाचा केरु आयो छा थियो चाचा नवां पाड़े में लॾे आया आहियो तव्हांजे घरां रोज़ आवाज़ ईंदा आहिनि छा मसइलो छा आहे असांजे आवाज़नि खे घर ॾे तूं छो थो पुटु ध्यानु ॾी अलाए कहिड़ा कहिड़ा आवाज़ ईंदा आहिनि छो थो ॿुधी मां पंहिंजो हिकिड़ो कन फिट कराए छॾियो आहे तव्हांजे घर असांजे घर ॾे तव्हांजे घर जी भित सां लॻाइणा पोइ तोखे सॼी ख़बर हूंदी खोल न कजां मसइलो छा आहे केरु आहे हे साईं मूंखे शादी जो शौक़ु थी पियो आहे पैसो ॾोकड़ जाम आहे मूं वटि अच्छा। पर हाणे मेन मसइलो इहो आहे छोकिरी राज़ी कोन थी थिए मां सम्झो तव्हांजी धीअ अलाए छा यार ख़ुदा जो कसम हलो किथे आई रे तूं सुबुह खां निकितल आहीं घर न आयो वरी रहंदो तो वठी छोरनि सां हेॾे निकिरी अॼु हेॾे सुराब खे जेको ॾिनो आहे घर इन में वेठो आहियां मां थोरो दादा, हे हेॾे छोकिरो- उठते था अचो तूं छोकिरी खई वरी पाण सां गॾु असां कॾहिं शादी तूं वरी खई वरी छोकिरी गॾु पाण सां मां तो खणी वठां अबो टपो हे अबू आहे तव्हांजो ॻाल्हाइण जी फज़ीलत आहे या तुंहिंजो तरीक़ो आहे ॻाल्हाइण जो हुननि जो कुकुड़ छो मारी आहे तूं वसा यारनि जी छाजी कुकड़ा सूफ़ ओ सूफ़ केरा सूफ़ सूफ़ मां केरु पखी खे चवां थो कहिड़ा सूफ़ हे सूबा हे सड़ियल करेलो आहे सूबा केले मोहन रहे त दबरा हेॾो पी मुंहिंजो हुजे चाहे रेडी मारियां मसइलो छा आहे तव्हां हे पहिरियों दफ़ो पुटु ॾिठो आहे पीउ खां वॾो आहे साईं यकीन कयो इहा ॻाल्हि आहे मां हिनखे पहिरियां बि कई न करे इहो छा थियो आहे इहो ॻाल्हि आहे सच पर ॻाल्हि रुसवाई जी आहे पुटु पीउ खां वॾो आहे यार चकर छा आहे अहिड़ी साइंस चकर इहो आहे जो पुट ज़िद कई त तूं पी थी
अम्मा जी बीजा ते शादी थियल हुई हे त पोइ शादी थी न मसलो छा आहे पीउ पुटनि जो तूं हे अखियुनि ते तवा रखी आयो आहे छा मसलो आहे मां मसलो इहो आहे जेकी खई थो अथे पाण सां गॾु मूंखे इन सां शादी अरे करणी आहे। खयूं तो वते छा खयूं तो वते छोकिरी आहे हे तुंहिंजी माउ थियण वारी आहे नहीं खयूं तो वते कुझु उहा बा टपा क़बर में वञिणो अथई नौजवाननि जी मिल्कियत ते कब्ज़ो न कर इएं तूं हाणे बि ॾिसो हिननि ॿिन्ही मां सुहिणो केरु आहे कोई पीउ सुणो न आहे इनखे चवंदा आहिनि अछी ॾाढी अटो ख़राबु सॼो अटो मले आयो आहे मथे खे हे तुंहिंजो पीउ आहे हा भाई पीउ न आहे मुंहिंजो ॾाढो आहे पीउ आहे मुंहिंजो हे वार छू आहिनि हिन जा ईअं बसि अब हे हेयर स्टाइल आहे हे तव्हांखे सम्झ में न ईंदो हे असां अमिताभ बच्चन खे फॉलो कंदा आहियूं अच्छा हुनखे सुञाणी केरु आहे ओ बा हा मां करायो मां शादी हिन सां पोइ वरी वाह नथी करे मूंसां बि नथी करे पंहिंजे खानदान में मर्दी छा आहे सही आहे छोकिरियूं त ना कंदियूं आहिनि न इहे जेतिरा बि असांजा निकाह थिया आहिनि न ज़ोरी माइट ईअं हा कराईंदा ताहिर भाई कंहिं बि दिलि सां माई हार न कई आहे छो हुनखे ख़बर आहे त निभागो मिलंदो मूंखे इन लाइ मां हिन शादी मां पाण कंदोमांइ थोरी देरि करेक्टर में न आहे तूं केरु आहे मोटी आयासीं न रियल ॻाल्हियूं थो कर बहरहाल सयाणी ॻाल्हि इहा मां कंदोमांइ केस इहो वकील वेठो अथई हा करो या कोर्ट या चकर हणो वकील विहारी वेठो आहे त मां पर सिंगर विहारी वेठो आहे हा कर त शादी कयूं हाणे निकाह कयूं त सिंगर ॻाए शादी कोन कंदमि तव्हां ॿिन्हिनि हिन सां। सिंगर जे आसिरे जे करे छोकिरीअ खे हा कराई न त पोइ निकाह मां हली वेंदई यार हे शादी न कंदी छा आहे? सम्झ में नथो अचे मूंखे जेकी बि असां छोकिरियूं ॾिठियूं कंदी आहिनि। मगर हुन खां पुछो कंहिंसां कंदी कंहिंसां कंदी उमिरि आहे? वधी वेंदई उमिरि वधी वेंदई पोइ तव्हां चवंदे त ॿिन्हिनि सां जेको न आहे ॾियो कंदमि हा तव्हां ॿिन्हिनि सां न कंदमि न करे कटा कहिड़ो वारा थी मुतबर वेंदई माण्हू वेठो आहे सुभाणे अछा वारा थी वेंदई चाचा जेसि ताईं तव्हां ॿई विड़ी फ़ैसिलो कयो मां शादी करे वठां ओए पखिया पुट किना पखी कुकड़ तूड़े हथां विड़ूं था पिया साल खां वठी अबू असां तूं वरी विच में छा टपो करे लिया पुट मां शादी करे वठां जेसि ताईं तव्हां फ़ैसिलो कयो न मोहन रानी ठाही पंहिंजी सत ॾिसो पंहिंजी बाडी ॾिसो शादी कंदे शादी ओ लाइ वञा। तूं ॼण ज़रूरी आहे हे अहिड़ा माण्हू आहिनि न शादी कंदा आहिनि न पोइ घूंघट खणण लाइ ॿ माण्हू ॿाहिरां वठी वेंदा आहिनि पोइ हाणे छा मूड आहे तुंहिंजो शादी कोन कंदमि वारनि जी ॾिस मैचिंग हिकु जहिड़ी आहे न न ॾाढ़ी तुंहिंजे वारनि सां मिले थी करोड़ो लॻो पियो आहे तूं अटो थपी आयो आहे हुन बाक़ाइदे शैम्पू करायो आहे बा हा करे जल्दी ते वेठो आहे मुनीर मार साहब गानो ॻाल्हाए शादी कोन कंदमि हा शादी कोन कंदमि छा बाक़ी कंदे ईअं हिकु रुलंदी वतंदी आहे न कंदे छा भाई कुझु बि कोन ईअं रहंदे हा यार न्याणे उथारियो यार पहिरियां तव्हां ॾिसो त सही हुनजो फैशन त ॾिसो तव्हां अफोर्ड करे सघंदव हुन हे असांखे अफोर्ड कंदी न असां ई त अफोर्ड कयो आहे हुनखे सॼा असांजा सामान पाती थी वते असांजा पैसा आहिनि सॼा ख़र्च थियल आहिनि अलाह जो शुक्र आहे असांखे ख़ुदा अहिड़ो न आहे कल जो औरतुनि जा पैसा खाऊं अच्छा हा असां ब्लैक में न आहियूं न, कंदा चवण कंहिं बि चवण जो औरतुनि खे। मक़सदु इहो आहे त आख़िर तव्हां भला टास्क करे वठो टास्क ते भला हा कंदी मूंखे एतिराज़ न आहे अथई को टेंगलो वेंगलो घर में ईंदी पोइ खेर आहे हे पुट खे तो सुधारियो बि न आहे चप्पल बि न पाया असां वरी कहिड़ा सुधरिया तबाह करे छॾियो हिन जे ॿाहिरनि असांखे सभु शइ खणी था वञनि पिया। छोकिरीअ ॿाहिरि हा पोइ शादी न कंदी छो मोटाए ॾियो असांखे पंहिंजा पैसा मां वटि आहिनि छा ओ डबली तबाह त मां थियो आहे न पुट तोखे हिकिड़ी मां साईं नई सीटी हाणे कराए ॾिनी आहे हिन जे भाउ खे उन खां पोइ टच मोबाइलियूं ॿियो टियों सॼो ख़र्चु मुंहिंजो थो थिए पियो हो वरी हरू भरू उमेदवार थियो आहे त मां शादी कयां ॻाल्हायूं छा थिए पाण ई किलो था कुझु किलो त सही पाण ॻाल्हायूं भलो त खिलनि न उहे मसइलो इहो आहे बाबा छोकिरी खां पुछ आख़िरी दफ़ो करे थी शादी ठीक आहे न त मां मोटी हली वञा बसि मूंखे बि गर्मी थी थिए कोट गरम आहे हा करे निकिरो गानो ॻायो न चाचनि मामनि सां ईंदासीं हा न सही न हाणे चाचनि मामनि खां पोइ हिकिड़ो नओं गानो आयो आहे हा छाजा चाचा छाजा मामा अच कयूं झूलेलाल हली कोर्ट में शादी कयूं हाई कोर्ट मैरिज कयो कोर्ट में बाबा कोर्ट वारो जे करे ऑप्शन ॾी अथई उहो वकील आहे हिते हिते निकाह ठका ठक थी वेंदो न न टच मोबाइल ॾेई मूं वटि न न सोच खपे तो वटि कहिड़ी असां वटि 3 कैमराउनि वारी मोबाइल उहे त खणी ॾेई सघूं था अहिड़ी ॻाल्हि कोन्हे पर मसइलो हा त करे न अॻिली असांजे घर कोई नफ़रत आहे हुनखे कुझु न रहियो आहे साईं ताहिर साईं सॼा हिन जा ॿाहिरि खणी आहे वञी हाणे कुता बचा असांजे घर में भाई इनकार कयूं बि थी तूं माना पीउ खे कुतो थो चईं घर में त मां
अब जीअं सम्झो अब पाण ॿिन्ही खे नथा चऊं न मां तोखे चवंदो न मां आहियां मां त तोखे चई सघां थो पीआं तुंहिंजो तूं भली चओ तूं भली चओ पर मूंखे सम्झ में नथो अचे पुटु वॾो कीअं थी वियो आहे पीउ खां पहिरियां साईं यकीन कयो हे अम्मा जी शादी ॿी जाते थियल हुई अच्छा पोइ न शादी कई पोइ हिन सां शादी सॻो पीउ न आहे मुंहिंजो ईअं न आहे हिन मेकअप रूम में वॾी ज़िद कई आहे त अॼु पी थी मां कोशिशि कयां थो राज़ी पोइ बि नथी थिएसि बाला हाणे डिसाइड करे वठो असां महिमान आयल हुननि सां ॻाल्हि ॿोल हले पई तव्हां विच में अची वियो विच में पंहिंजो बसि होस्ट था करे शादी ॿियो छा छा हिन बसि? सां कंदीअ न न कंदीअ छा मुस्तक़बिल कारो छोकिरी छा आहे शादी न करणी आहे मूंखे छा आहे शादी न कर कर। ज़िद न कर ॾिसो चएसि शादी न कंदमि पहिरीं ताइरनि जो कोर्स कंदी जो कोर्स कंदी तव्हांजे खानदान मां शादी कर हरूभरू गुज़ारे वेंदी है ख़ैर आहे गुज़ारे हम शादी न कंदमि शादी को स्वाराब जे लाइ राज़ी थी विया था उन तां कंदी होस्ट सां होस्ट न कंदी मां पंहिंजी हिकिड़ी शादी थियल आहे मुंहिंजी हुन मां ई फाथो मां चां थो कोई वठे अधु बाहि में ॾेई छॾियां हे हालत हाणे हींअर ॻाल्हि कई अथई सुभाणे वाक बि लॻी थो सघई बराबर तव्हां बि कंहिंजे कमु अचो शादी त करणी आहे न शादी न करणी आहे हाली माना कॾहिं कंहिंसां बि न कंदी दुनिया कंहिंसां में बि न बसि ईअं हूंदी आहे हा खाली ईअं मेकअप खे भरो तॾहिं त असांजे बाबा, मुल्क में तुम- कुंडे जो रवाज़ आहे अदा वो डायलॉग ॿुधाईंदो शेख रशीद वारो वॾी पतो आहे यार शेख रशीद वारो डायलॉग जेको तूं ॿुधाईंदो आहे हा ॿार में ॿाहिरि खीर मिले थो त मैं छो पाले ऐं असांखे नथो बसि मिले शादी न कंदी आहे न न न बसि बाबा कम जी न आहे भली तूं शादी करे मुंहिंजे कम जी न आहे अरे मुंहिंजे कम जी न आहे त पोइ को गेस्ट वेस्ट ॾिस भला हिन सां शादी करो कंहिंसां बि न कंदमि कंहिंसां बि न कंदी आहियां पोइ हल ॿार भला गर्मीअ में छो बीठी आहीं नथी करे त पोइ छा कयूं और भरो छा खिलो अलाह पुछंदो इहे पाड़े वारा असांखे ॾाढो खिलाईंदा आहिनि असां पकी बिलाइन पियो मारे पकी ॾिसो न पाण अधु कलाक वठी राज़ी कोन था तव्हां फ़ैसिलो कयो हिन विच में आऊं करे वठां शादी से ॻाल्हि अहिड़ी कंहिंजी कोरस करिणो पवंदो रिटायर ॾिसो अच्छा साईं मुनीर महर साहिबु असां सां मौजूदु आहे सवेर ॻाल्हि बि हली त शादियुनि जे फंक्शन में बि तव्हां वेंदा रहंदा आहियो माशाल्लाह हाणे को ताज़ो फंक्शन तव्हां कयो को अहिड़ो प्रोग्राम हुयो जिते असां ॿुधो आहे त 5-6 लख रुपया तव्हां ते घोरत थी हुई इहो इनकम टैक्स वारनि खे ॿुधायो त मूंखे बिहार वारनि ईअं अफ़वाह आहे या शायदि सच हूंदो हा थी हुई बाक़ाइदे हा जी बिल्कुलु थी माशाल्लाह माशाल्लाह पोइ हाणे असांखे ॿुधायो को ज़बरदस्त हिते घोर जो आसरो न कजो कोई हाणे हिते कोई कलाम ॿुधायो अहिड़ो टीवी ते हूअं बि घोर कोन मिलंदी आहे हा इहा ॻाल्हि आहे त अव्हांजी भरपूर ताण में हिकु दफ़ो ॿीहर मुनीर महर कुछ रब तो डरिया कर कुछ रब तो डरिया कर कुछ रब तो डरिया कर नीरब तेनू हुस्न दिता एडा मान न करया कर जवे हूँ मुझो प्यार न भाई पर यार कुछ भी जवे हूँ मुझो प्यार तो सजण जी तो पीरिय जी गिला गया मदल खबारी बिस्मिल्लाह गया बिस्मिल्लाह गया बिस्मिल्लाह गया ओ बिस्मिल्लाह गया भाया न भाई पर यार कुछ भी जवे हूँ मुझो प्यार तो सजण जी तो पीरिय जी गिला गया ओ मदल खबारी बिस्मिल्लाह गया बिस्मिल्लाह गया ओ बिस्मिल्लाह गया गायो गायो हो जमालो गायो हो जमालो गायो गायो हो जमालो गायो हो जमालो गायो
मिलंदो आहे ओ सभिनी खां वॾो फनकार जो आहे ओ सभिनी खां वॾो फनकार जो आहे कुझु बि चवे हू मुंहिंजो प्यार आहे छो सजण जी छो पीरीअ जी गिला कया ओ मदद खवारी बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया उभाया न भाई पर यार दा कोई सड़ंदो आहे उन जे लाइ हर माण्हू मूंसां विढ़ंदो आहे यार हुजे वफ़ादार त हर कोई सड़ंदो आहे उन जे लाइ हर माण्हू मूंसां विढ़ंदो आहे ओ सभिनी खां वॾो फनकार जो आहे कुझु बि चवे हू मुंहिंजो प्यार आहे ओ सजण जी ओ पीरीअ जी गिला कया ओ मदल खवारी बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया ओ रबेल जे गुल जहिड़ो यार आहे कुझु बि चवे हू मुंहिंजो प्यार आहे ओ माणा हिते माणा सही यार जो है कुछ भी होवे ओ साडा प्यार जो है क्यों माये दा क्यों डोले दा गिला कराओ मैं था लखवारी बिस्मिल्लाह करा बिस्मिल्लाह करा ओ बिस्मिल्लाह करा बिस्मिल्लाह करा ओ बिस्मिल्लाह करा बिस्मिल्लाह करा ओ बिस्मिल्लाह करा गायो गायो हो जमालो गायो हो जमालो 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 माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो गानो तव्हांखे चयो तव्हां 3-4 ॿुधाए छॾिया हिकिड़ी ऐं हाणे वक़्तु थियो आहे मोअज़्ज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो So please don't go away. We'll be right back after a short commercial break. Welcome back after a short commercial break. Laughter House जे लाइ असां सां ताउन कयो आहे अमरेली स्टील ठाहिण वारनि टेंग ठाहिण वारनि ऐं असांजा जेके वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स आहिनि माशाल्लाह साईं आफ्ताब मलिक साहब अॻे दौर में चवंदा केस पिया गाइब आहिनि हा जीअं हाणे माना तारीख़ ते तारीख़ पई मिलंदी आहे त इहो केस कीअं गाइब आहिनि वकील छा कलाम चवंदा आहिनि छा बि गाइब आहिनि त माना हिकिड़ो ज़बान ते चढ़ी वेंदो आहे त बाबा फलाणे जो केस हले थो पियो हलंदो माना राग वांगुरु खुटंदो ई न साईं खुटंदो ई न उन खां पोइ जेको आहे आहिस्ते 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 माण्हू जी जेको आहे ज़हन ऐं दिमाग़ ते हिकिड़ी शइ जेको आहे उहा तारी थी वञे पोइ उन्हनि जे ज़हन ऐं दिमाग़ में उहा जेको आहे न बार बार उहा शइ उहा रिपीट थी इहो इस्तिलाह इहो मशहूरु थी वियो त केस पिया गाइब आहिनि केस पिया गाइब आहिनि अलाए मारे सम्झो अलाए वकील ॻाईंदा बि आहिनि बीह करे कोर्ट में मुनीर महर साहब तव्हां ते कॾहिं को केस थियो असां शुरू खां वठी तमामु सेंसिटिव रहियासीं ऐं फ़नकारनि जी सोबत में रहियासीं ऐं कुओ ते बर्दाश्त एतिरो रहियो जिन कॾहिं कंहिंसां जहिड़ो कयोसीं जेकॾहिं कंहिं कुझु चयो बि त ख़ामोशी कईसीं ऐं माना पंहिंजो रस्तो चेंज कयोसीं पर न कंहिं ते केस कयोसीं सिंगर कंदा आहिनि न त मुंहिंजो गानो आहे तूं छो चयो मशहूरु उहो थी वियो थी सघनि था पर अलाह बचाए कोर्ट खां कचहरियुनि खां थाणनि खां डॉक्टरनि खां अस्पतालुनि खां अगरि कोई सिंगर अची तव्हांखे चए मिसाल ॻाल्हि कंहिंजो गानो आहे उन चयो पहिरियों दफ़ो उन खां पोइ तव्हां चयो तव्हांजो हिट थी वियो जी ऐं पोइ उहो सिंगर चए त मां केस कंदुमि मुंहिंजो गानो छो चयो मां चवंदो वापसि वठि बाबा मां हथ खणां थो पियो खणंदुमि तव्हां चवंदो बाबा केस न कर केस न करे गानो तुंहिंजो ई आहे हा बाबा मशहूरु थी वियो आहे मां उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि ईअं थियो हुयो हिकिड़ो शाइरी बि हुई ऐं ट्रैक बि हुयो अच्छा दादू जो मूंखे हिकिड़े दोस्त जेको आहे उहो नालो खणा त न नालो न खणो हा पोइ उन चयो त बाबा हीअ ट्रैक मूं वटि आहे शाइरी बि मूं वटि पई आहे तव्हां ॻायो तव्हांखे वणे त तव्हां ॻायो पोइ वरी मां चयो भाई कंहिंजो आहे चए बसि मूं ठाहियो आहे मुंहिंजो म्यूज़िक आहे मुंहिंजी शाइरी वारी आहे ठीकु आहे मां ॻाए छॾियो ॻाए थियो वीडियो बि थी वई
वीडियो जी ऑन एयर थी अब दादू खां फ़ोन अचणु शुरू थी विया ओहो साईं तव्हां असांजो कलाम कीअं ॻायो आहे मां चयो मां तव्हां खां वरितो ई कोन्हे मूंखे कीअं कहिड़ी ॻायो ख़बर जीअं कंहिंजो ॻायो आहे स्टूडियो में बीह करे ॻायो आहे। मां त कोन ॻायो आहे चई इहो असांजो आहे मां चयो बाबा मूंखे फलाणे माण्हू ॾिनो हा हुन ॾिनो मां असां हुनखे ॻायोसीं पोइ वरी हुन 2-3 ॿियनि माण्हुनि खे फ़ोन कयो हुननि फ़ोन कयो हेॾो होॾो मां चयो बाबा जंहिं माण्हू मूंखे ॾिनो आहे तव्हां हुन सां ॻाल्हायो पोइ वरी जंहिंखां मूं वरितो हुयो मां हुनखे चयो मां दादा इहे ॻाल्हि हीअं आहे त हुन चयो दादा उहो ॼाणे मां ॼाणा तव्हां टेंशन न खणो अच्छा पर मूंखे ख़ौफ़ थिए पियो मुंहिंजो मां यार को केस बेस न करे केस कंदो चवंदोमांसि बाबा हाणे पोइ तव्हां इहो चई जान छॾियो हा बा तुंहिंजो ई आहे कलाम तुंहिंजो ई न न हुनखे न चए हिकिड़ी ॻाल्हि आहे पोइ बि जेको आहे हिकिड़ी के माण्हू शाइर आहे शाइरी करे थो उन वटि हिकिड़े क़िस्म जो को ऑथेंटिक प्रूफ त न आहे न राइट्स वठे या त राइट्स वटि रजिस्टर कराए हा इहा ॻाल्हि न पर आहे मां न ॾींदोमांइ तलाक छा थियो न ॾींदोमांइ तलाक न ॾींदोमांइ छा थियो तलाक ॾियो मूंखे न ॾींदोमांइ छा थियो आहे तव्हां ज़ाल केरु आहे मुड़ुसु केरु आहे ॿियो छाहे घूंघट में तूं साईं सॼो अलमियो इहो त आहे त इहे ई ख़बर न पवंदी आहे त असां मुड़ुसु हिकिड़े माण्हू खे पोती पाइणी हूंदी आहे असांजी असल में औरतूं पाईंदियूं पोतियूं पर हे नथी पाए पोती तॾहिं मां शर्म को पाए घुमंदो आहियां थियो छा आहे छो जो मुंहिंजी ज़ाल खे पातल कोन्हे हा चए थी तलाक ॾे छो? न ॾींदोमांइ तलाक तलाक ॾे मूंखे कॾहिं बि न ॾींदोमांइ हणंदीमांइ इहो साईं हिननि जे ख़ानदान में साईं अफ्तार साहिबु थियो छा थियो वकील छो आहे? वकील वटि मायूं ईंदियूं तूं रोईंदो अचे भेण पोती पातल बाद छा थो लॻा साईं हिननि जे ख़ानदान में आदत आहे ताहिर साहिबु जेतिरी बि हिननि जूं ज़ाइफ़ूं ख़ानदान में सभिनी तलाकूं वरितियूं आहिनि हक़ मोर अहिड़ो लिखाईंदियूं आहिनि जो अॻिलो ज़लील थी वञे ॾेई न सघे मां एतिरो हक़ मोर लिखिया त 2 करोड़ रुपया यकीन कयो असांजे घर में ढगी कोन्हे का त 2 करोड़ मां काॾो ॾींदो इहा त तव्हांखे उन वक़्तु सोचणु खपंदो न जॾहिं तव्हां लिखी ॾियो पिया हा मां ॾींदुसि अरे अहिड़ियूं सुहिणियूं मायूं माण्हू पंहिंजूं मायूं बि लिखी ॾियनि हाणे तलाक ॾे तलाक ॾे हाणे ख़ानदान जल्दी में कर। बर्फ़ जा ठहियल आहिनि ॼण अच्छा हे डंडो खणी आई आहे तुंहिंजी कढ अच्छा मुंहिंजे तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ो शाट मोबाइल ते जेको मां भॼंदो थो वञा रोड ते भॼंदा था वञो त ज़ाल मुंहिंजी कढ पई आहे मुंहिंजे मारण जी कढ उहो शाट उहो त करे ॾेखारियां तव्हांखे मूंखे बचायो मुंहिंजी ज़ाल मूंखे मारे मूंखे बचायो मुंहिंजी ज़ाल मुंहिंजे खंडे मूंखे बचायो माया साईं अच्छा यार ईअं कर न अफ्तार साहिबु तव्हां वकील आहियो तव्हां अहिड़ो को मूंखे हिकिड़ो हरबो ॿुधायो तव्हांजी वकालत में अहिड़ो को हूंदो कानून में त हक़ मोर न ॾियणो पए जीअं मां तलाक ॾियण लाइ तयारु आहे साईं अच्छा तव्हां अगरि तलाक वठोसि त डिमांड कयोसि था त पोइ तव्हां हक़ में छॾियोसि साईं 2 करोड़ मां पूरे ख़ानदान खे ॾिखां त बि न थियनि 2 करोड़ हक़ पर कीअं छॾींदीमांसि अली गोल ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हू घुरे थी न तलाक पोइ त हुनजो हक़ मर ठहे ई कोन थो ठहे ई नथो हा तूं ॾियां त पोइ हक़ मर ॾियणो पोइ ॾियणो पए तलाक हे ॾींदो न ॾिसो हे सुठी ॻाल्हि न आहे पई उहो तोखां इहा सुठी ॻाल्हि न आहे हर भरू कंहिंजो घर न टोड़ियो न हेॾे 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 आ। वरी हिनखे छा थियो वकील साहिब खां पुछ हे तलाक न ॾे मां ॾियांसि लांतीअ कहिड़ी तुंहिंजी ज़ाल जो तूं तलाक ॾिजेसि तूं तलाक ज़ाल मुंहिंजी आहे। ॾेसि मूंखे बासरो आहे तलाक ॾेसि तोखे सदाईं आसरो आहे यार मूंखे सम्झ में नथो अचे रओ पाया हुआ हेॾा शह पर वरी हे साईं असांजी सलवार उबती ये छा आहे लेडीज़ सलवार उहा बि उबती पायां असां वटि बिजली न हूंदी आहे रात जे टाइम पाए था छॾियूं ॾिसां हेॾो सारो थियो आहे हेॾो सारो थियो आहे शह पर टंगे घुमंदो थो वते रोए थो ठहे थो मां रोआ हिन जे लाइ थो त अहिड़ी ज़ाल खे तलाक ॾियणी थी पए काई वजह छा आहे छो थी घुरे थो खां तलाक बसि पैसनि ते नज़र पैसा आहे नी कोन साईं छा ख़र्च नथो ॾे ख़र्च नथो ॾे घर जो मां तलाक वठंदीमांसि न वजह मसइलो छा आहे बेज़ार थी वई आहियां अहिड़े शख़्स साईं बेज़ार छा घणा साल थिया आहिनि शादीअ खे साईं साल त 3 थिया आहिनि असांजी शादी 3 सालनि में बेज़ार थी साईं हे पोती छा लाइ पाती त मां पराई शादियुनि में वञी सेरा खाए मुंहिंजी साईं कदलो थी पराई शादियुनि में 10 रुपया वठी करे हिनखे कमाए खाराईंदो आहे अञा ताईं तलाक ॾे करो ॿ पैसा ॾींदो एतिरा नथो ॾेई सघे तलाक ॾे हाणे छो हाणे 3 साल थिया न शादी खे जी साईं 3 साल में औलाद न थियो त तलाक त वठंदी न साईं औलाद छो अॻे मञण लाइ तयारु न आहे त तोसां शादी न थी आहे
जॾहिं त निको थियो आहे ताहिर साहिबु निको हा निकाह थियो आहे पर हो बनण लाइ तयार ई न आहे तूं मुंहिंजो मुड़ुसु आहे औलाद किथां थिए साईं ॿिए कंहिंसां टांको फिट नथो साईं ख़बर न आहे अलाह जूं शयूं गुज जी अलाह खे ख़बर आहे न ॾिसो इहो तव्हांखे शादीअ महिल सोचणु खपंदो हो न तव्हांखे ज़ारा ॾिठो हूंदो लव मैरिज आहे अरेंज मैरिज आहे तव्हांजी तो मलियो लव वारो लव मैरिज कई है हाँ प्यार किया तो डरना क्या जब दांगी मली तो तबाह क्या वही चक्कर थी लव मैरिज 3 सालनि खां पोइ छा मतिलबु तव्हांखे मुड़ुसु नथो वणे ये कंदियूं आहिनि अॼु हिनखे चौथो मुड़ुसु आहियां मां टिनो तलाक वठी आहे मूंखां फासी वई आहे छो जो मां पाण लेडीज़ थी घुमंदो रहंदो हाणे इहो ॾाढो खई थी वरिते मुंहिंजे करे तलाक ॾे तलाक ॾे अच्छा ॿ किलो लिखियलु आहे त तलाक में हिन ख़बर खानदान खे असां सुञाणण आहियूं पढ़ाई गाॾियुनि ते मां वेंदो हुउमि पढ़ाई गाॾियुनि ते वॾी वॾी गाॾियुनि ते वञे हिन जे लेखे को वॾो अमीर हाले छा अहिड़े कंहिंसां पहिरियों दफ़ो माई फाती आहे मुंहुं में हाणे जान छॾाए त ख़बर पए तलाक कराईंदे अंगूठो ई न मिलंदो आहे वकील साहब वेठो आहे हिन जे लाइ न मिलंदो तूं घुरे थी तलाक अगरि मां ॾियां त पोइ मूंखे भरणा पवंदा हाणे सोच को बि तूं तलाक ॾींदे हाणे न ॾींदोमांइ भली तूं पोती न पाए भली तूं पोती न पाए पोती मां पाईंदुसि भली तूं सन्हड़ा कपिड़ा पाए थोला मां पाईंदुसि हणंदी मैं भली हण पर मां तलाक न ॾींदोमांइ इहो मां सोचे छॾियो चङो थियो वकील साहिबु वेठो आहे कानून जी ख़बर पइजी वई हा बिल्कुलु जेकर शादी करणी हुजे त हिनजी मासी वेठी आहे न बाबा मां आज़ार ॾिसां थो कीअं कंदो ॾहो मुड़ुसु तूं बि क्रीम बीरी माणे थो चो हा आओ आओ तूं बि अछो थियो आहे नवां नवां छा बसि मां तलाक न ॾींदुमि ताहिर भाई मुंहिंजे ख़्याल में खिलिया आयो तलाक न ॾींदुमि मां न ॾींदोमांइ तव्हां वटि ईंदा आहिनि अहिड़ा फैमिली हा साईं बिल्कुलु केस ईंदा आहिनि फैमिली कोर्ट में काफ़ी वाक़ई हक़ मेर जेको आहे कॾहिं कॾहिं 2 करोड़ छा इलाही 5 करोड़ 10 करोड़ बि जेको आहे माण्हू लिखाईंदियूं आहिनि उहो त तंहिं सूरत में जॾहिं मर्द तलाक ॾिए न जॾहिं जेको आहे मर्द तलाक ॾींदो त उनखे ॾियणा पवंदा पोइ तॾहिं त जेको आहे औरतूं जेके डिमांड कंदियूं आहिनि घर में तंग कंदियूं मुड़ुसनि खे जेको बेज़ार थी तलाक ॾे वरी माल वठूं हा वरी ॿिए हंधि शादी कयूं पोइ इहो बि आहे त माल उहो उन जी वरी अॻिते हली करे वरी उहो हूंदियूं नी कंडीशन्स बाबा जेको आहे तलाक छो आख़िर माना जेको आहे ॾिनी वञे उन में अगरि म्यूचुअल कंसेंट सां थी आहे ॿिन्ही जी म्यूचुअल रज़ामंदी सां तलाक थी आहे हिकिड़ो मुआदो थियो आहे त पोइ उन में हक़ मेर जेको आहे औरत खे छॾणी पवंदी आहे उहो उन में लिखाईंदा आहिनि भला अहिड़ो को ताज़ो आइन पास थियो आहे छा त मर्द खे ॿी शादी करणु खपे ज़रूरी आहे हा न बिल हिकिड़ो पेंडिंग में आहे भली न पुछे हा न पेंडिंग में आहे हिकिड़ो बिल आहे पेंडिंग में शर्मिला फारूकी साहिबा जेको आहे उन में बिल पेश कयो शायदि उन में वधीक इंट्रस्ट वरितो आहे उन में हा उन में जेको आहे त इहो आहे त हिक खां वधीक मर्द आहे हाणे हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन बि ठही वई आहे औरतुनि जी का इस्लामाबाद में या किथे जेको आहे उहो उन्हनि जी हिन वक़्तु एतिजाज बि थिए थो त मर्दनि खे ॿी ऐं टीं शादी जेके अहल आहिनि जंहिंखे जेको आहे अफोर्डेबल आहिनि जेके अफोर्ड करे सघनि था पिया जेके आहिनि पंहिंजे जेको आहे बिज़नेस में पंहिंजे सुठी जॉब्स में त उन्हनि खे जेको आहे ॾिनी वञे उन्हनि जी मर्ज़ी अफोर्ड नथा करे सघनि हिकिड़ी बि खसी वञे साईं मां इहो मुंहिंजी इहा जेको मुंहिंजो कॉन्सेप्ट आहे त मां सम्झां थो जेके अफोर्ड नथा करे सघनि उन्हनि जो शौक़ु ज़्यादा आहे बाक़ी जेके अफोर्ड करे सघंदा उहे चवनि था त न उन्हनि जो वरी शौक़ु सॼो जेको आहे उहो पंहिंजो मोहबत पैसे सां आहे त इन खे डबल कीअं करिणो आहे ट्रिपल कीअं करिणो आहे कीअं अॻिते वधिणो आहे उन्हनि जो पोइ इन्हनि शयुनि सां वरी ख़्यालु नथो रहे न हूंदो आहे बिल्कुलु मुनीर महर साहिबु कॾहिं तव्हां कंहिं अहिड़े कॉन्सर्ट में वञो शो में वञो जिते अवामी मोट न मिले ऑडियंस मां उते छा कंदा तव्हां हाणे कलाम ॻायो था बीठा माण्हू पाण में ॻाल्हाइनि था वेठा या मानी था खाइनि वेठा न एक्चुअली थींदो छा आहे जो जेतिरा बि आर्टिस्ट हूंदा आहिनि असांजा सिंध जा पूरी दुनिया में उहे स्टेज ते जॾहिं वेंदा आहिनि त के आर्टिस्ट अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे पंहिंजो सेंस न हूंदो आहे उहो जेको घरों तय करे ईंदा आहिनि त भई इहो ई करिणो आहे ॻाइणो आहे भली कोई ॿुधे न ॿुधे कोई ॿुधे न ॿुधे के अहिड़ा हूंदा आहिनि ॾिसंदा आहिनि त बाबा ऑडियंस जो मूड छा आहे हुते करिणो छा आहे त हितां जी ऑडियंस जो छा मूड आहे कलाम थी वञे को हितां जो मूड आहे साईं कलाम ॿुधण जो मूड आहे कहिड़ो कलाम साईं हिकिड़ो कलाम आहे जेको मां फर्स्ट टाइम कयां पियो ज़िंदगी पहिरियों दफ़ो था ॻायो हा मां पहिरियों दफ़ो उहो कलाम पहिरियों दफ़ो था ॻायो पहिरियों दफ़ो पियो ॻायां इहो कलाम इहो आहे उस्ताद मुमताज़ लाशारी साहिब जो कलाम आहे उन ॻायो आहे अॻु में पर उनखे काफ़ी ॿियनि माण्हुनि बि ॻायो आहे अच्छा अच्छा हाणे साईं उहो कलाम ॿुधायो पोइ भला मुमताज़ लाशारी साहिब जो ॻायो आहे हो मोहब्बत दे हो मोहब्बत वठ
मोहब्बत में मज़ो आहे। मोहब्बत में मज़ो आहे। इहो ई आहे दुनिया में, इहो ई आहे दुनिया में सचो सौदो विढ़ूं छाले। फ़क़त हिकु यार जो नालो वञी रहंदो विढ़ूं छाले। ओ मुंहिंजा सोना, ओ मुंहिंजा दानी, ओ मुंहिंजा प्यारा। फ़क़त हिकु यार जो नालो वञी रहंदो विढ़ूं छाले। न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो को विढ़ूं छाले। मगरूर तूं एॾो हयातीअ ते मया कहिड़ी। ओ नथी मगरूर तूं अहिड़ो हयातीअ ते पका कहिड़ी। मिटीअ जो ही मक़ाम आहे, मिटीअ जो ही मक़ाम आहे। रही पवंदो विढ़ूं छाले। फ़क़त हिकु यार जो नालो वञी रहंदो विढ़ूं छाले। ओ मोहब्बत दे मोहब्बत वटि, मोहब्बत में मज़ो आहे। ओ मोहब्बत दे मोहब्बत वटि, मोहब्बत में मज़ो आहे। इहो ई आहे दुनिया में, इहो ई आहे दुनिया में सचो सौदो विढ़ूं छाले। फ़क़त हिकु यार जो नालो वञी रहंदो विढ़ूं छाले, विढ़ूं छाले, विढ़ूं छाले। वाह, ॾाढो ज़बरदस्त साईं। फ़क़त हिकु यार जो नालो वञी रहंदो विढ़ूं छाले। हिन में हिकिड़ो मैसेज बि आहे गाने में। तॾहिं त ॻायो ॿुधाई एतिरी देरि खां जहिड़ा पिया हलनि मूं चयो भला हाणे कोड़ो ॻाइजो। सवेर तव्हां ॻाल्हि ॿुधाई त दादू मां तव्हांखे फ़ोन करे चयो इहो असांजो कलाम आहे। विढ़ूं छा जे लाइ? त इहो हिकिड़ो मैसेज बि हुयो त भाउ कोई न रहंदो। हाणे उस्ताद ममता लाशाह जो नालो पहिरियों वरितईं, मथां वरी केस न थी वञे। सुठी ॻाल्हि आहे। पहिरियों दफ़ो ॻाया थो। उस्ताद मोहतरम असांजे हुनजो ॻायल आहे ॾाढो सुठो। बिल्कुलु तव्हां बि ॾाढो सुठो ॻायो माशाल्लाह। ऐं असांजी दिलि थी चए त हाणे हिन गाने ते ब्रेक वठूं त भलो। वाह, गाने खे ब्रेक ॾियूं थोरो। हे चङो थियो ब्रेक जो वक़्तु अची वियो, न त इहो गानो अञा डिघो थी वञे। हिकु ई गाने में 3-4 गाना ॿुधायो था हुन मां। न न मां तव्हां मिज़ाज सम्झां पियो। सम्झी वियो हा, त ब्रेक वठणी आहे। ब्रेक वठणी जी त मौजूद हाज़रीन नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो प्लीज़ डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस जे लाइ असां ताउन कयो आहे अमरेली स्टील ठाहिण वारनि, टेंग ठाहिण वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स।
आफ्ताब मलिक ऐं मुनीर महर साहब असां वटि माशाल्लाह महिमान आहिनि अॼु ऐं आफ्ताब मलिक साहब तव्हां सवेर पुछियोसीं वापसीअ जो को इरादो आहे अगरि तव्हांखे चऊं त शोबिज़ ॾे अचो वकालत छॾियो ॿिन्ही मां कंहिंखे चॉइस कंदा न हाणे जेको आहे हुन फील्ड में इलाही वरी काफ़ी हाणे ग्रिप अची वई आहे हिकिड़ो मज़ो अची वियो आहे हू फील्ड वरी हिकिड़ी अहिड़ी फील्ड आहे जंहिंमें इंसान जेको हिकिड़ो दिली हिकिड़ो पंहिंजो सुकून मिले थो मज़ो मिले थो वकालत में अच्छा उहो इहो आहे त कॾहिं असां जाइज़ कंहिंखे अगरि कंहिंजो हक़ु ॾियारियूं था उन में इलाही जेको आहे सुकून मिले थो दिलि में नाजाइज़ बि हक़ु ॾियारींदा न न कॾहिं बि न मां अहिड़ा केस न खणंदो आहियां ख़बर बि हुजेव त हीअ आहे क्रिमिनल हाणे हिनखे बचाइणो आहे पैसा बि सुठा था मिलनि पोइ छा कंदा न पर मां न खणंदो अहिड़ा केस अगरि इहो अहिड़ो केस खणंदासीं त पोइ ईअं सम्झो त उन मुजरिम ऐं मूं में मुंहिंजो मुजरिम वारो उहो गुनाह जेको आहे उहो त हिकु ई थी वियो न हिते हिन दुनिया में त छॾाए वियासीं हिते अलावा केतिरा ई वकील अहिड़ा आहिनि साईं बाक़ाइदे क्रिमिनल माण्हू खे छॾाए वेंदा आहिनि उहे चवंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो वरी कॉन्सेप्ट आहे त न वकील जे मथां न आहे पर वकील जे मथां इहो वॾो हिकिड़ो वज़न आहे वकील जे मथां इहो उन जे लाइ हिकिड़ी माना वकील जे मथां इहा ज़िमेदारी आहे जे अगरि वकील खे ख़बर आहे त हीउ जेको आहे को माण्हू बेगुनाह आहे उनखे छॾाए त वकील अलाह ताला जो नालो आहे हिकिड़ो ऐं उहो आहे त हिकिड़ो इंसानु कारसाज़ी करे थो कंहिंजो कारसाज़ आहे ऐं उन्हनि में अगरि तव्हां कंहिंसां नाजाइज़ी करे ऐं तव्हां कंहिं मुलज़िम जो साथ ॾेई करे कंहिं जेको आहे माण्हू जंहिंजो हक़ु हुजे उनजो हक़ु मारियो वञे या उनजी चोरी थिए थी या कंहिंजो खून थिए थो या कंहिंजी जेको आहे ज़मीन जेको आहे उहा क़ाबिज़ थिए थी कब्ज़े में वञे थी पई उहो तव्हां उनखे हक़ु ॾियण जी बजाए तव्हां जेको आहे उनजो मुलज़िम जो साथ ॾेई करे उनखे तव्हां जेको आहे वठी ॾियो था उनजो हक़ु खणी ॾियो था त आख़िर में त उहो तव्हांखे उन इन में पोइ उहो बि ॾोहारी आहे वकील बि ॾोहारी आहे जॾहिं उनजो साथ ॾोह में मुंहिंजे हिसाब सां त जेको आहे उहो सेम इक्वल जेको आहे न उहो माना वकील जेको आहे उहो हक़ सच जो साथ ॾींदा आहिनि साथ ॾियणु घुरिजे हा असां वटि माना मां सम्झां थो मेजॉरिटी में हीअं न आहे पर ॾियणु घुरिजे ॾिसो न हिकिड़ी शइ आहे वकील खे अगरि हिकिड़ी शइ थी वञे न माइंड में वेहिजी वञे त ॾिसो रिज़िक अलाह जे हथ में आहे बिल्कुलु उहो जंहिंखे जेतिरो रिज़िक ऐं इज़त बि अलाह साईं जंहिंखे जेतिरी ॾे कोई केरु कंहिंखे न चए त हिकिड़ो इंसानु आहे पंहिंजे लाइ जेतिरो भॼंदो जेतिरी अलाह साईं चाहींदो ओतिरी इज़त मिलंदी रिज़िक बि ईअं ई आहे जेतिरो इंसानु भॼंदो रहंदो पर जेतिरो उनजे नसीब में लिखियलु आहे तव्हां हिकिड़ो मिसाल ॾिसो त हिकिड़ो मज़दूर आहे सुबुह जो 7-8 बजे को उस में जेको आहे हिन गर्मियुनि में जेको आहे मज़दूरी करे थो शाम जो 5 बजे 6 बजे हू लहे थो उनखे जेको आहे ॾियाड़ी मिले थी 800-1000 उहो उनजे नसीब में उहो लिखियलु आहे हिकिड़ो माण्हू आहे उहो सुतो पियो आहे निंड पियो आहे उनखे फ़ोन अची वञे थी उनखे फ़ोन अची वञे थी बाबा फिलाणो तूं जेको प्लाट वरितो उन ते जेको 2 करोड़ रुपया फ़ाइदो मिले थो बाबा जेको आहे वठां उहो चवंदो आहे ठीकु आहे बाबा तव्हां जेको ॾेई छॾियो हू उन 5 मिंटनि में 2 करोड़ रुपया कमायो हुन जेको आहे सुबुह खां वठी शाम ताईं जेको आहे महिनत कई हे अलाह ताईं जो हिकिड़ो निज़ाम आहे उहो हले सिस्टम आहे उनजो बिल्कुलु पोइ इहो आहे त इहो इंसान जे वस जी ॻाल्हि न आहे पोइ अगरि इहो ईमान इंसान जो हुजे त पोइ मां सम्झां थो कॾहिं नाजाइज़ी जी तरफ़ न वेंदो न थींदी कॾहिं बिल्कुलु मुनीर महर साहिबु असां ॿुधो आहे सिंगिंग में अचण खां पहिरियां तव्हां म्यूज़िशियन हुयो पेट ॾाढो सुठो वॼाए वेंदा हुआ ड्रम जैज़ ड्रम जेको हूंदो जी जी ड्रम ॾाढो सुठो वॼाए वेंदा जी जी पोइ म्यूज़िशियन हुयो त उनखां पोइ वरी सिंगर थी वियो तव्हां जी छाजे करे माना तव्हां चओ त थोरो माना माण्हू सुञाणनि म्यूज़िशियन खे नथा सुञाणनि एक्चुअली मूंखे नंढपण खां वठी शौक़ु सिंगिंग जो ई हुयो अच्छा पोइ तव्हां बि सखर सां तालुक़ु आहे तव्हांजो बि तव्हांखे ख़बर आहे त सखर में जेको कोई बि म्यूज़िक अकेडमी कोन हुई न आहे कंहिं वटि वञी सिखूं सिंगिंग केरु सेखारींदो पोइ उस्तादनि पुठियां हूंदा हुआसीं त बाबा असांखे थोरो गायकी पोइ माण्हू लिफ्ट कोन कराईंदा हुया ऐं गुरबत बि हूंदी न बाजो वठण जी ताक़त हूंदी न का अकेडमी हूंदी पोइ किथां सिखूं कीअं सिखूं पोइ हिकिड़ो क्लब खुलियो हुयो अयूब गेट वटि सखर में उन क्लब ते मथे वेंदा हुआसीं पोइ उन्हनि खे थोरो ड्रम मूंखे ईअं माना डेस्क वॼाईंदो हुउसि त ड्रम बि वॼाइणु मां हुन सां गॾु कुझु ॾींहं प्रैक्टिस कई त मुंहिंजो हथु सिधो थी वियो अच्छा ड्रम वॼाइण खां पहिरियां घर में देगड़ा हूंदा करे वॼाईंदा बेंच क्लास में डेस्क वग़ैरह स्काउट न हूंदो स्कूल में जेको स्काउटिंग वारा ड्रम्स स्काउटिंग में ड्रम्स वग़ैरह बिल्कुलु सही थो चए अच्छा अच्छा उहो स्काउट्स में असां हूंदा हुआसीं त उहो स्काउट्स में बि असां स्कूल में जे ज़माने में ड्रम थोरा सिकियल हुयासीं त हथु सही हुयो मुंहिंजो पोइ उन क्लब में जॾहिं मां मेंबर थी वियुमि उन्हनि जो ड्रम वॼाइणु शुरू कयो त माना म्यूज़िक जी फील्ड में मां अची वियुमि पोइ मुंहिंजो हथु साफ़ थी वियो 3-4 साल मूं ड्रम प्ले कयो उन पोइ फाइनली कहिड़नि फनकारनि सां गॾु तव्हां म्यूज़िक जो ॾिनो हुयो मां मैडम आबदा सां वॼायो आहे मूं सखर में उन ज़माने में 90 जो दौर 90 91 92 ऐं उस्ताद मंज़ूर सखराणी साहिबु वॼायो आहे कराची खां जेके आर्टिस्ट ईंदा हुया उन वक़्तु जेको नालो हुयो हसन जहांगीर हुयो ही सभु उन वक़्तु हवा हवा आहे हवा हिन जा गाना हूंदा पोइ हुबली साहिब सां बि तव्हां हुबली साहिब सां बि राग गाईंदा हुया बिल्कुलु उन्हनि सां बि हुबली जेको आहे उहो बि माना तमामु ईअं सुठो मुंहिंजो वॾो भाइरनि वांगुरु आहे ऐं तमामु सुठो दोस्त बि आहे उस्ताद बि आहे
उहो बि जॾहिं ॻाईंदो त हुन सां गॾु बि मूं हिकिड़ो हुबली जो प्रोग्राम हुयो हुनजे बैंड जो ई कोयटा में ऑल बलूचिस्तान गोल्ड मेडल अवार्ड जो प्रोग्राम हुयो उन में मूं ड्रम प्ले कयो पूरे प्रोग्राम में कोयटा टीवी जा बि आर्टिस्ट हुया हुन में पोइ हुन में मूं वटि अॼु ताईं उहो सर्टिफिकेट पियो आहे जंहिं ते लिखियलु त बहसियत बहितरीन ड्रम प्लेयर ऑल बलूचिस्तान गोल्ड मेडल अवार्ड उहो मूंखे अवार्ड बि मिलियो हुयो माशाल्लाह ताड़ियूं वॼायोसीं बाक़ाइदा इहो न रह दुस्मा न रह दे तू न रह दुस्मा न रह दो चाले हो वक़्त हिक यार जो नालो वञी रहंदो चाले न रह दे तू न रह दुस्मा न रह दो चाले वाह तारा हाणे हिन उस्ताद ख़ान साहिब लाइ मसइलो ख़बर अथव छा आहे छोकिरी का हिन किरे कंहिंजे मथां साईं अहिड़ी ॻाल्हि न आहे हाणे काथे बि उस्ताद न किरंदो सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधायूं त असां इहो कलाम छो था चऊं छो त न रहंदे तूं न रहंदुसि मां न रहंदो को विढ़ऊं छा लाइ राति घोर ते जहिड़ो थियो आहे असांजो जीअं ॾाढो कुटियो अथनि उस्ताद खे हा असल में ॻाल्हि इहा हुई असां फनकारनि खे हूंदो आहे घोर जो आसरो जीअं जो घोर पई जीअं ईअं वॾा नोट ॻाढ़ा ईअं माण्हुनि छटिया त पब्लिक लथी मेण ते उस्ताद माइक छॾे हेठि लही पियो उस्ताद खे जेको कुटियो अथनि मुंडीअ ते लत ॾिनसि पहिरियों उन खां पोइ जेके मथां सोटा ठोकियणु मां वञी मिंट में माइक खईं उते वञी चयो ओ न रहंदे तूं न रहंदुसि मां न रहंदो कुझु विढ़ऊं चाले हो फ़क़त हिक यार जो नालो वञी रहंदो विढ़ऊं चाले न रह उन खां पोइ हाणे उस्ताद खे इहो हिस्सो थियो आहे कलाम उस्ताद खे साइड कर दे बीहार उस्ताद हेॾे धप अथई उते आहे उस्ताद हेॾे पार्किंग में अचो बाबा हे किचरे डॿे मथां बीठे अगारो तव्हां वटि भला महिमान कहिड़ा आहिनि साईं महिमान साईं असां मुनीर महर साहब ओ मुनीर महर साहब सुञाणो साईं 79 में मां साईं जो कलाम ॿुधो कहिड़ो 79 में कहिड़ो तमामु बहितरीनु कहिड़ो कलाम हुयो साईं उन वक़्त में साईं 35 सालनि जो अॼु केतिरी उमिरि आहे साईं तव्हांजी अॼु बि ओतिरो ई आहे 40 ओतिरो ई आहे 40 साल खनि लानत अथो ते हिन उमिरि में 35 सालनि जो थी वियो आहे उहो अञा 40 सालनि जो न थियो आहे ॿुधी मर ऐं असां आफ्ताब मलिक साहब बि अहिड़ी ॻाल्हि न आहे आफ्ताब साहब यकीन कयो इहो न आहे बाबा अरे मुनीर माशाल्लाह मुनीर साईं ॾाढो ज़बरदस्त आफ्ताब साहब हिकिड़ी ॻाल्हि ॿुध बाबा हेॾे हेॾे हा इहा कहिड़ा साईं ख़ुशि आहियो हा छो ॻाल्हि ॿुधो हे को साज़ न आहे पंप अचो त थोरी तोखे मां हवा भरे छॾियां साईं हक़ीक़त आहे मुनीर महर साहब तव्हांखे सलाम पेश कयां थो वालेकुम सलाम ताहिर साहब साईं साईं नओं कलाम मार्केट में आयो न आहे हिन पेश न कयो आहे सुठी ॻाल्हि आहे न जेको कलाम हिट थिए उहो ई ॻाइणु खपे न माण्हू साईं हक़ीक़त ई आहे हा ऐं पंहिंजो स्टूडियो आहे साईं जो हा हा ऐं इंशाल्लाह ताला मुनीर भाई आफ्ताब भाई तव्हां बि कलाम ॻायो था न असां नथा ॻायूं वकालत केस ॻाईंदो आहे केस ॻाईंदो आहे साईं मां ईंदो मां स्टूडियो में कलाम मुंहिंजो जेको आहे नओं वाह वाह सिर्फ़ु आहे मुंहिंजो आहे कंहिंजो बि न आहे बिल्कुलु बिल्कुलु बटन माण्हू दावा कई आहे कलाम जेको आहे सो कहिड़ो पर हीउ कलाम मुंहिंजो पंहिंजो ज़ाती कलाम आहे कहिड़ो चिराग आयो ओ तोखे वठण मुंहिंजा जानी दुलत मामन साईं जान दुलत मामन साईं जानी चाचन मामन साईं जानी ओ तोखे वठण मुंहिंजा चोणा दुलत मामन साईं जानी दुलत मामन साईं दासी चाचन मामन साईं दासी दुलत मामन चाचन मामन साईं जानी तोखे वठण मुंहिंजा जानी वाह तावा हले बाबा इहो तव्हां दुलत मामन साईं दासी चाचन मामन साईं दासी तोखे वठण
अरे बाबा ये तव्हांजो किथे आहे कलाम इहो त बाबा इमरान जमाली ऐं कमरान जमाली वारनि जो आहे साईं बाबा वाह जो ॻाल्हि कयो था होॾो ख़ासि करे एजाज़ ख़ासि करे चए थो मुंहिंजो आहे इमरान वारा चवनि था मुंहिंजो आहे बाबा। ही कलाम मुंहिंजो आहे हाणे न, अलीगुल तव्हांजो आवाज़ बि भलो आहे हा हा एल्बम कढो साईं बसि इहे ई टिपूं ॾींदव त कढंदासीं घर विकिणी करे तव्हां हाणे साईं जी साईं उस्ताद खान साहब तव्हां वियो हेॾा चांहि पियो बाबा त मुनीर महर साहब कलाम ॿुधो आख़िर में ॿुधंदासीं असां पी बि ॿुधंदो साईं हा न आओ अची विया त ज़रूरु ॿुधणो पवंदो हाणे आओ साईं छो न ॿुधंदासीं छा बि थी पए ॿुधणो पवंदो बसि उस्ताद सही जॻह ते कहिड़ो अलाह करे जी त मौजूद हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे आख़िर में असां वेंदे वेंदे कलाम ॿुधंदासीं मुनीर महर साहब खां पर हुन खां पहिरियां पुछंदासीं त हिकु दफ़ो ॿीहर लाफ्टर हाउस में अची कीअं महसूसु कयो तव्हां नफ़्सा नफ़्सी जे दौर में ऐं जेको टेंशन वारो माहौल पियो हले स्पेशली कोरोना वारो माहौल ऐं बीमारियुनि वारो माहौल ॿुसट वारो माहौल जेको हले पियो गर्मी जे हिन मुंद में नेक्स्ट टाइम मां हिते ॿिए दफ़े जो आयो आहियां हिते त तमामु ज़बरदस्त मूंखे लॻो ऐं अलाए केतिरा किलो रत वधी वई आहे बाक़ाइदा खुली करे अॼु खिलियो आहियां काफ़ी अरसे खां पोइ ऐं मां छा सॼी संगत खिली आहे इहो जस आहे तव्हांखे पूरी टीम खे वाह जो वॾी महिरबानी आफ्ताब मलिक साहब तव्हां त माशाल्लाह खिलंदा ई रहिया शुरू खां वठी न हक़ीक़त आहे त जेको आहे हिकिड़ो पुराणनि दोस्तनि सां माण्हू जॾहिं मिले थो पियो ऐं इलाही ख़ुशी थींदी आहे ऐं उहे यादूं माना हिकिड़े ताज़ा थियनि थियूं इंसान खे ऐं उहा शइ इंसान जो दिमाग़ इंसान जो ज़हन अहिड़ी शइ आहे जेकी बि शइ आहे त माना तव्हांखे अगरि प्रीवियस का बि शइ थी चुकी हूंदी आहे तव्हां जॾहिं उहा ज़हन में अची वेंदी आहे झटि में तव्हां उन टाइम पहुची वेंदा आहियो ऐं हिते अची करे मूंखे रियली ईअं महसूसु थींदो आहे त जीअं मुंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम हलंदो ऐं मां उन प्रोग्राम में 10-15 साल पहिरियां जीअं प्रोग्राम हुयो त उन में पहुची वेंदो उन में हलिया विया हा ॾाढी ख़ुशी थींदी आहे ॾाढो इंजॉय कंदो आहियां मज़ो आयो तव्हांखे बिल्कुलु तव्हांजी वॾी महिरबानी महिरबानी तव्हांजी क़ीमती वक़्तु मक़सदु इहो आहे त असांखे ख़ुदा अहिड़ो खलकियो ई न आहे जिथे वञूं उन शइ जी तारीफ़ न कयूं या धरती थी विया जी महिरबानी आहे काफ़ी टाइम खां तव्हांखे कीअं पुछियो साईं साईं पुछे पुछा शादी फर्ज़ आहे असांजो तव्हांजो फर्ज़ त ईअं अची विया न हुननि खे असां घुरायो आहे मिसिंग होस्टिंग आहे हेॾो पुछो था हेॾो नथा पुछो छो पुछूं साईं तव्हां त ईअं अची था वञो न असां अची था वञूं असां वांदा आहियूं हे उहे फनकार आहिनि जिते माना छनो ॾिसंदा न कनात लॻल आहे शामियानो गिरी वेंदा आहिनि भली पोइ कज़ियो थी हुजे अॻिले साईं आफ्ताब साईं साईं मुनीर साईं हिकिड़ो दफ़ो ईअं रश बीठी हुई असां ॿिन्ही ॻाइणु शुरू कयोसीं रश बीठी अची असां कुटणु शुरू कयो असां बसि छो ख़ुशी में ॻायूं था अचे मुंहिंजो पीउ मरी वियो आहे तव्हां ॻायो हूअं हक़ीक़त में हे फनकार आहिनि बि उहे जेके जनाज़नि ते घुराइजनि इहो इतफ़ाक़ हुआ था साईं चवण जो मक़सदु इहो आहे असांखे ख़ुदा अहिड़ो ख़लक़ आहे जिते 4 माण्हू ॾिसंदा आहियूं उते ॻाईंदा आहियूं नथो पुछे त कीअं आया पंहिंजे मुल्क में त फ़क़ीर ॾाढा आहिनि पर ॿाहिरि मुल्क में पिनण ते पाबंदी आहे पर जंहिं माण्हू खे फन अचे थो मिसाल ॻाल्हि अलीगुल मला हींअर नाबीना आहे पर इहो जेकॾहिं ॿाहिरि मुल्क अमेरिका लंडन कैनेडा हलियो वञे उते फुटपाथ ते बीह करे छॾो कलाम ई ॻाए न त रोज़ाना टोकरा भरे डॉलर खणी पोइ त साईं दर ते कुता बि कीमो खाए त हाणे आख़िर में अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में आख़िरी गीत ॿुधंदासीं मुनीर महर हो लाज मेरी पत रखियो भला झूले लाल हो लाज मेरी
उचिया रोजा पीरा तेरा उचिया रोजा पीरा तेरा नाल बजे खड़े याद भला झूले नालन हो नाल बजे ओ नाल बजे खड़े याद भला झूले नालन सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर अली दम दे अंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर ओ लाज मेरी ओ लाज मेरी हो जनना जनना तेरी नौबत बाजे जनना जनना तेरी जनना जनना तेरी जनना 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 तेरी नौबत बाजे नाल बजे खड़े याल भला झूले लालन हो लाल बजे नाल बजे खड़े याल भला झूले लालन सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर 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 अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला अली मौला 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 अली मौला मौला अली मौला दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज